तहरीक इंसाफ के अगवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी सुप्रीम कोर्ट ख़िलाफ़ बदज़बानी कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट पंहिंजे बुनियादी कम सां कम रखे अदालत जो कम बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ करणु आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो त अदालतुनि जे बुनियादी हक़नि ते कारकर्दगी शर्म जोगी आहे। अदालतूं पंहिंजे कारकर्दगी खे बहितर बणाइनि। फवाद चौधरी चयो त अदालतूं असांखे सियासी निज़ाम ते भाषण ॾियणु बंदि कनि। सियासी निज़ाम में तब्दीली पाकिस्तान जी अवाम जो हक़ आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ॿोॾि जे ॾुखे वक़्त में जन पाकिस्तान जी मदद कई, उन्हनि खे सदाईं यादि रखियो वेंदो। असां ख़ैरात न पर मौसमी इंसाफ़ चाहियूं था। शर्म उल शेख कॉन्फ्रेंस में कामयाब मौसमियाती सिफारतकारी में किरदार अदा कंदड़नि जे हवाले सां कोठायल तकरीब के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मौसमियाती तब्दीलियुनि सबब पाकिस्तान में बरसातुनि तमामु घणी तबाही कई। ॿोॾियुनि सबब माण्हू बेघर थिया, फसल तबाह थिया ऐं 33 मिलियन माण्हू मुतासिर थिया। वज़ीर आज़म चयो त सिंध ऐं बलोचिस्तान जी हुकूमत मुतासिरनि जी भरपूर मदद कई आहे। उन्हनि मुल्कनि जा थोरा मञा थो जन ॿोॾि मुतासिरनि जी मदद कई। ॾुख जी हिन घड़ी में जेका मदद ॾिनी वई इहा सदाईं यादि रखी वेंदी। हुन वधीक चयो त ईअं पहिरियों भेरो थियो आहे जो आलमी सतह ते पाकिस्तान जो आवाज़ ॿुधो वियो आहे। पाकिस्तान ख़ैरात न पर मौसमी इंसाफ़ चाहे थो। दुआ आहे त पाकिस्तान सां जेको थियो उहो कंहिं ॿिए मुल्क सां न थिए। इस्लामाबाद की अदालत तकरारी ट्वीट वारे केस में पीटीआई सेनेटर आज़म सवाती के 14 ॾींहनि जे रिमांड ते अडियाला जेल उमाणण जो हुकुम ॾेई छॾियो। एफआईए जुडिशियल मैजिस्ट्रेट मोहम्मद शबीर भट्टी की अदालत में पीटीआई के गिरफ़्तार सेनेटर आज़म सवाती के अदालती रिमांड ते जेल उमाणण की इस्तदा कई। एफआईए 4 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ख़त्म थियण खां पहिरीं अदालत में दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिंमें मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त एफआईए जांच मुकम्मल करे वरिती आहे। आज़म सवाती खां वधीक जांच की ज़रूरत नाहे। जुडिशियल मैजिस्ट्रेट मोहम्मद शबीर भट्टी एफआईए की दरख्वास्त मंजूर कंदे आज़म सवाती के 14 ॾींहनि लाइ रिमांड ते अडियाला जेल उमाणण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अॼुकल्ह मुल्क में बदतमीज़ी जो माहौल पैदा कयो वियो आहे। असां जेतिरी कोशिश कयूं बदतमीज़ी नथा करे सघूं। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में आलमी उर्दू कॉन्फ्रेंस सां ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त सकाफ़त जा जेतिरा प्रोग्राम ऐं कम सिंध में थींदा आहिनि ॿिए कंहिं सूबे में न आहिनि। उन्हनि खे अञा वधाईंदासीं। आलमी उर्दू कॉन्फ्रेंस में सॼी दुनिया मां उर्दू ॿोली जा आलिम ईंदा आहिनि। उन सां बि सकाफ़ती सरगर्मी में वाध थींदी आहे। हुन चयो त असांजे सूबे मां सदाईं मोहबत ऐं अमन जो पैगाम वेंदो आहे। हिन सूबे जी असेंबली पाकिस्तान जो ठहराव मंजूर कयो हो ऐं सॼे पाकिस्तान में मोहबत जो पैगाम हितां आम कयो वेंदो आहे। 15 सालनि में सूबे जी तरक़ी लाइ कुझु अहिड़ा कम थिया जेकी ॿियनि सूबनि में न थिया। आर्ट्स काउंसिल खे पाकिस्तान जो कल्चरल सेंटर बणाइण में पीपी जी सरपरस्ती हासिल आहे। संदसि चवणु हो त सिंध जा माण्हू मोहबत कंदड़ आहिनि। बदतमीज़ी जे माहौल में असां खां बदतमीज़ी नाहे थींदी। सिंध सूफ़िन जी धरती आहे। सिंध जो उर्दू ॿोली जे वाद विच में किरदार आहे। मुराद अली शाह वधीक चयो त असेंबली टोड़ण जी ॻाल्हि थी रही आहे। जेकॾहिं न टोड़ियो त सुठो आहे, पर जेकॾहिं टोड़ियो था त तमामु सुठो आहे। इत्तलात ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि बीआरटी येलो लाइन मनसूबे बाबति इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट अब्दुल हलीम शेख, एमडी सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी ज़ुबैर छन्ना, प्रोजेक्ट डायरेक्टर आमिर फज़ल, नेस्फाक ऐं डार कंसल्टेंट शिरकत कई। इजलास में मनसूबे जी अगभराई जो जाइज़ो वरितो वियो। जाम सादिक पुल सां गॾु येलो लाइन लाइ नई पुल जी तामीर ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौक़े ते शर्जील इनाम मेमन ॻाल्हाईंदे चयो त कराची जे शहरनि जे सफ़र जी आसानी लाइ हुकूमती मनसूबा बर वक़्तु मुकमल कया वञनि। संदसि चवणु हो त हू चाहिनि था त नई पुल जी तामीर जो कमु जल्द शुरू कयो वञे। ईंदड़ 2 हफ़्तनि में पुल जी तामीर लाइ NIT जारी कई वेंदी। ट्रांसपोर्ट ऐं इत्तलात वारे सूबाई वज़ीर चयो त पुल जी तामीर दौरान हिफ़ाज़ती उपान ते ख़ासि ध्यानु ॾिनो वञे त जीअं को अणवणंदड़ वाक़ियो पेश न अचे। पुल जी तामीर जो मुद्दो 1 खां 2.5 साल हुजणु घुरिजे। शर्जील इनाम मेमन सेक्रेटरी ट्रांसपोर्ट खे हिदायत कई त हू DIG ट्रैफ़िक सां मुलाक़ात करे जाम सादिक पुल ते हेली ट्रैफ़िक लाइ मुतबादल ट्रैफ़िक प्लान तयारु करे। संदसि चवणो त जाम सादिक पुल जी अॾावत ऐं मरम्मत जो कमु शुरू थियण ते हेवी ट्रैफ़िक बंदि थियणु घुरिजे। पुल जी अॾावत सां गॾु दाऊद चौरंगी ऐं इंडस बस डिपो जे
बाउंड्री वाल जो कम बि शुरू कयो वञे। MD मास ट्रांजिट ठाठी ज़ुबैर छन्ना जी ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त एलिवेटेड बस डिपो ठाहिणु घुर्जे। शहर में ज़मीन मिलणु ॾुखियो कमु आहे। नई पुल 1 किलोमीटर डिघी हूंदी। मौजूदा जाम सादिक पुल ऐं नई पुल जे विच में 5 मीटर जो फ़ासिलो आहे। संदसि वधीक चवणु हो त PC1 मूजिबि पुल जी तामीर 24 महीननि में मुकमल कई वेंदी। नए पुल जी अॾावत खां पोइ मौजूदा जाम सादिक पुल जी मरम्मत में बहाली का सपोर्ट फराहम करे रही आहे। कराची में मुबैना पुलिस मुक़ाबलनि दौरान एक फोरू मारिजी वियो जॾहिं त ॿियो ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिबि सर सैयद थाणे जे हद में बिलाल चौक सेक्टर 7A में शाहीन फोर्स के जवाननि में स्ट्रीट क्रिमिनल विच में मुक़ाबलो थियो, जंहिं दौरान फायरिंग के नतीजे में एक फोरू मोहसिन मारिजी वियो जॾहिं त गुलाम अब्बास नाले संदसि साथी ज़ख़्मी थी पियो। पुलिस मूजिबि जवाबदार ॾोहनि जे इरादे सां सेक्टर 7E में घुमी रहिया हुआ। शाहीन फोर्स जे एहलकारनि खेसि रोकण जो इशारो कयो त जवाबदारनि मथनि सिधी फायरिंग कई। पुलिस जो चवणु आहे जवाबदारनि जे कब्ज़े मां पिस्तौल, लोड मैगज़ीन, पर्स, मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन हथ कया विया आहिनि। रानीपुर में सूबेदार पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना मुक़ाबले में एक ॾोहारी के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। सूबेदार पुलिस जो गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले दौरान केतिरनि केसनि में घुर्बल ॾोहारी दोदो शाहानी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो ऐं संदसि कब्ज़े मां पिस्टल हथ कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त दोदो शाहानी ते खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाननि ते केस दाख़िल आहिनि, जंहिंखे मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंधड़ी वेझो बरसाती पानी में नींगरी ॿुॾी फौत थी वई। हिंगोर जो जे रेवड़ी पाड़े में बीठल बरसाती पानी में 10 वरनि जी दरगाह दी जुगो मेघवाड़ ॿुॾी वई। 2 कलाकनि ताईं ॻोल्हा खां पोइ नींगरी जो लाश हथ आयो। फोती नींगरी जे माइट मेहरान मेघवाड़ ॿुधायो त 4 महीना गुज़रण बावजूद बरसाती पानी नेकाल नाहे थी सघियो, जंहिं करे न्याणी घर आॾो रांदि खेॾी रही हुई त ॿुॾी फौत थी वई आहे। 2 कलाकनि ताईं ॻोल्हा खां पोइ नींगरी जो लाश हथ आयो आहे। फोती नींगरी जे माइट मेहरान मेघवाड़ ॿुधायो त शिकारपुर पुलिस अगवा थियल 2 चकवासी मुखबिन के मुक़ाबले में बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। 15 ॾींहं अॻु धाड़ेल हमादुल्ला सुमरो ऐं ताहिर सुमरो खे ॾकबंद भरिसां अगवा कया विया हुआ। पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त धाड़ेलनि ॿिन्ही मुखबिन खे हिक हंधि खां ॿी हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त ॻुझे इतलाह बैदि पहुची मुक़ाबलो कयो वियो। पुलिस ॿुधायो त ॿिन्ही मुखबिन खे मुक़ाबले बैदि धाड़ेलनि जे चंबे मां आज़ादु करायो वियो आहे। ॾहरकी में बासरन रेड़ी हलाईंदड़ पोरियत के सख्त तशद्दुद जो निशानो बणाए पुलिस दाद फरियाद करण बैदि पोरियत के लाकअप करे छॾियो। मुदसिर राजपूत के शहर जे बासर शख्स वेशाणे तशद्दुद जो निशानो बणायो। पोरियत मुदसिर राजपूत मीडिया के ॿुधायो त पुलिस बासर ख़िलाफ़ केस वठण खां इनकार करे हुन खे लाकअप करे छॾियो आहे। संदसि चवणु हो त राति जे वक़्तु रोड ते यखनी जी रेड़ी हलाईंदो आहे। बासर शहज़ाद आराई रेड़ी बीहण जो भत्तो घुरंदो हो, जेको न ॾियण ते मछिजी वियो। हुन चयो त भत्तो न ॾियण ते अॼु माण्हुनि सां गॾिजी तशद्दुद जो निशानो बणायो वियो। हू ग़रीब आहे, साणसि इंसाफ़ कयो वञे। IG सिंध गुलाम नबी मेमन जी सदारत हेठि ज़िले ॾखण में अमन अमान जी सूरत हाल ऐं ॾोहनि ख़िलाफ़ पुलिस कदमनि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते IG सिंध गुलाम नबी मेमन पारां DSP इन्वेस्टिगेशन के लेफ्टिनेंट फहमीदा अब्बासी SHOs ऐं SIVs खे साउथ ज़ोन में कारकर्दगी ते तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना। IG सिंध पारां मच्छर कॉलोनी वाक़े ते बहितरीन कारकर्दगी ते हेड कांस्टेबल ऐं कांस्टेबल खे बि तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना। IG सिंध चयो त ॾखण ज़ोन में स्मार्ट कार्ड मुतारिफ़ कराए रहिया आहियूं। हिकु स्मार्ट कार्ड ॾोह जे ख़िलाफ़ जंग में काराइती हथियार तौरु कमु कंदो। IG सिंध जो चवणु हो त स्मार्ट कार खे काराइती हथियार तौरु कमु कंदी। IG सिंध जो चवणु हो त स्मार्ट कार खे पुलिस पेट्रोल कार जो नालो ॾिनो वञे। इजलास में एडिशनल IG कराची जावेद अख्तर ओढो, DIG ॾखण, DIG ऐं AIG एडमिन शिरकत कई।